नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं। ठठो मां वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ गजो टाउन जी सिविल सोसाइटी पारां पुलिस पोस्ट गजू जी अवाम दोस्त ऐं मंशात दुश्मन पोस्ट इंचार्ज सब इंस्पेक्टर नजमुद्दीन बलोच पारां गजू पुलिस पोस्ट जे चार्ज संभालण बाद IG सिंध जावेद आला मोढो, DIG हैदराबाद तारिक मसूद धारेजो ऐं SSP ठठो साजिद अमीर सदोज़ई जी ख़ासि हिदायतुनि तहत गजू टाउन मां चोरी, फुरूं, दहाड़न, मंशात, आकड़ा पर्ची, जुआ, क्रिस्टल आइस खां वेंदे ज़हरीले गुटके जो मुकमिल ख़ात्मो कंदे ॾींहुं राति गजू टाउन जो गश्त कंदे ॾोहारियुनि, फौरन चोरनि ऐं धाड़ेलनि ख़िलाफ़ कामयाब पुलिस ऑपरेशन कंदे गजू टाउन जे शहरियुनि खे शहर जो विञायल अमुन सुकून ऐं सुख बहाल कराए शहरियुनि खे सुकून ऐं आराम वारी निंड फराहम करण ते खेसि ख़िराज तहसीन पेश कंदे खेसि पंहिंजे पारां ईद उल ज़ुहा जूं एडवांस ईद मुबारकूं पिणु पेश कयूं आहिनि।